अब्दुल समद मीरानी हमें सुनता है। क्या बात है अब्दुल समद, कैसी है तबीयत, कैसा है मूड, कैसा है मिजाज? और आज का सवाल है कि बादशाही मस्जिद पाकिस्तान के कौन से शहर में मौजूद है? अल्लाह रखी ने सही जवाब दिया है। घोटकी से हमें सुनती है अल्लाह रखी, थैंक यू सो मच, आप फर्स्ट हैं कि आप हमें सही जवाब दे चुकी हैं। और राज काशिफ अली मिंगरा हमें सुनते हैं फ्रॉम जरवार से, थैंक यू सो मच, आपने बड़ी अंग्रेजी लिखी है। आई लिसनिंग योर शो, योर वॉइस इज अ वेरी स्वीट। और आंसर आपने लिखा है लाहौर। प्लीज प्ले जा तुझे माफ किया, थैंक यू सो मच, माफी करना चाहिए यार। और अपने अब्बू जान को सलाम लिखे हैं आरजे बेबस बख्शली मिंगरा को, और मेराज फातिमा को भी बहुत सारी मोहब्बतें और सलामियाँ। जनाब हर हंध देर सां पहुचंदड़ माण्हू तमामु घणी डिखी जमार जा माण्हू माननि था। तहक़ीक़ थी आहे असां मां केतिरा ई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके हर हंध देर सां पहुचंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां बि उन्हनि मां हिकु आहियो त अव्हां लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी ताज़ा तहक़ीक़ में उन ॻाल्हि जो इंकशाफ थियो आहे त जेके माण्हू हमेशह देर सां पहुचंदा आहिनि उहे डिघी जमार मणींदा आहिनि, ख़ुशि मिसाज हूंदा आहिनि। कॾहिं बि उन्हनि खे जेका ॾुखी हालत हूंदी आहे उहे बर्दाश्त करण जी सघ रखंदा आहिनि। माहिरनि वधीक इहा ॻाल्हि कई आहे त उहे माण्हू जेके देर सां पहुचण जा आदी हूंदा आहिनि उन्हनि में दिलि जी बीमारियुनि जा इम्कान बि घटि हूंदा आहिनि ऐं ब्लड प्रेशर बि नॉर्मल रहंदो आहे। अहिड़ा माण्हू वधीक पुरसकून रहंदा आहिनि। अगरि अव्हां किथे वञो था, स्कूल वञो था, ऑफिस वञो था, देर थी वञे थी अव्हां खे, तव्हां बिल्कुलु ख़ुशकिस्मत आहियो। छो त ताज़ा तहक़ीक़ थी आहे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में त जेके देर सां माण्हू वेंदा आहिनि कंहिं बि इदारे में, किथे बि वेंदा आहिनि, देर पहुचंदा आहिनि, सो उहे जेके माण्हू हूंदा आहिनि उहे उन्हनि जो जेको ब्लड प्रेशर आहे उहो नॉर्मल रहंदो आहे, बिल्कुलु ख़ुशि मिज़ाज हूंदा आहिनि। कॾहिं बि उहे हमेशह बहारनि में हूंदा आहिनि, कॾहिं बि उहे सोचींदा न आहिनि त हाणे छा थियण वारो आहे। तमामु घणी डिघी जमार माणींदा आहिनि, तमामु उन्हनि जी उमिरि जेका आहे तमामु घणी वॾी थी वेंदी आहे। सो अव्हां देरि पहुचंदा आहियो, सो इट्स गुड थिंग। ज़रूरु ख्यालु कजो जेके अव्हां जे इंतज़ारु कनि पिया सो उहे छा सोचींदा, हमरा छो थो देरि अचे। ओके 4471 पे में मैसेज आते हैं, थैंक यू सो मच। हेलो सर, आप कैसे हो? आई एम फयाज अब्बासी, सरहद से आपका शो सुन रहा हूँ। मेरा प्यारा दोस्त बादल अलवी आपको सलाम देता है और बादशाही मस्जिद लाहौर में है। अच्छा जनाब, थैंक यू सो मच, आपने बता दिया। आपको बताएंगे आखिर में कि आपका जवाब ठीक है या गलत, आखिर में बता देंगे। और ये गोट नवाब खान सुंदरानी खान मुमताज़ मौलाई ॿुधणु चाहियो था, हिम्मत खान सुंदरानी, नज़ाम खान सुंदरानी, अब्दुल सत्तार सुंदरानी आहे अव्हां जे दोस्तनि में शामिल। तो वरी महिरबानी अव्हां असांखे यादि कंदा आहियो अदा। मोहम्मद बिलाल खुश्क असांखे ॿुधनि पिया, शो गुड है, ख़ासि सलाम मोहम्मद बख्श चाचड़ और हफीज़ मुरीद हुसैन खुश्क। वजीर अली शाह ज़रूर सुना देंगे आपको। ओके थैंक यू सो मच। गीहलपुर गोट गुलबार शहर खां अली हसन शेर ॿुधंदा आहिनि। बादशाही मस्जिद लाहौर में आहे। दोस्त बाबा गुलबार शहर अलाहू शहर ॾाढो बाकिर शहर खे खोड़ सारियूं सलामियूं मोहब्बतूं। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच, तव्हां असांखे यादि कंदा आहियो। तो आप काफ़ी दोस्त ॿुधाइनि पिया बादशाही मस्जिद सियालकोट में आहे, काफ़ी दोस्त ॿुधाइनि पिया लाहौर में आहे। त असां अव्हांखे ॿुधाईंदासीं आख़िर में त सही जवाबु आहे कहिड़ो। अगरि अव्हांखे ख़बर आहे त लाहौर में जेका दोस्त ॿुधाइनि पिया लाहौर में बादशाही मस्जिद मौजूदु आहे, सो अव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त दोस्त सही चवनि पिया या अव्हां वटि को ॿियो जवाबु मौजूदु आहे। सो असांखे ॿुधाए सघो था 4471 ते बादशाही मस्जिद पाकिस्तान जे कहिड़े शहर में मौजूदु आहे। अव्हांखे ॿुधाइणो आहे जनाब, उन सवाल जो सही जवाबु असांखे मोकिले सघो था 4471 ते। पाकिस्तान जो कहिड़ो शहर आहे जिथे बादशाही मस्जिद मौजूदु आहे। गोट लखन खान लोलाई खां गोटकी खां असांजे साथ में शामिल आहे रुस्तम अली लोलाई, अव्हांजा दोस्त आहिनि अली नवाज़ खान लोलाई, मोहम्मद कासिम लोलाई, असद अली लोलाई, अब्बास खान लोलाई बि अव्हांजे दोस्तनि में आहे शामिल। वॾी महिरबानी, अव्हां असांखे यादि कंदा। जलाल चांडियो ॿुधणु चाहियो था, छा ॻाल्हि आहे जलाल चांडियो? वलेजगंजी खां मोहम्मद बख्श चाचड़ असांजे साथ में शामिल आहे, थैंक यू सो मच, अव्हां असांखे यादि कंदा आहियो मोहम्मद बख्श चाचड़। साजिद पीएम मतलब प्रोग्राम बहुत अच्छा है, सलाम हाफिज मरीद हुसैन खुश्क और अब्दुल गनी खुश्क, शहदाद शेख, नवाब खुश्क और प्लीज प्ले जलाल चांडियो। आंसर आपने लिखा है लाहौर।
ओके, आखिर में बता देंगे कि आपका जवाब हमें सही मिला है या गलत मिला है। सो थैंक यू सो मच मैसेज करने के लिए। ओके जनाब, शामिल कंदा सी हमारे दोस्तन जा लेटर जेके भी असां वटि मोहब्बतूं ईंदियूं आहिनि सभिनी दोस्तन के शामिल कंदा आहियूं। जनाब हमें लिखियो आहे हमें सॉन्ग ज़रूर सुनाना, अगर हमें सुनाया तो हमें भी नहीं पहचानते आप। मास्टर मंजूर तू खिलत मुंहिंजी दिल ठरे। जनाब ही लेटर कंहिं लिखियो आहे असांखे, सो अव्हांखे ॿुधाईंदासीं। जनाब ही लेटर ज़बरदस्त नमूने सां लिखियल आहे, सजायल आहे, गुलनि सां सजायल आहे, तमामु सुठी राइटिंग मौजूदु आहे जनाब ही लेटर में। ऐं जनाब येलो कलर में गुल ठाहियल आहिनि, सो येलो कलर तमामु सुठो कलर हूंदो आहे, तमामु वणंदड़ कलर आहे। अस्सलाम वालेकुम, सूरजमुखी जे गुलड़नि जहिड़ा सोना आरजे चाचू साजिद कोराई कहिड़ा हाल आहिनि, हवाल आहिनि, तव्हांजा ख़ुशि आहियो न? ॿियो सभु ख़ैर आहे? बिल्कुलु ख़ैर आहे। नंढा वॾा ॿार बचा बनियूं ॿारा संगत साथ ॿियो मड़ी ख़ैर आहे? बिल्कुलु ख़ैर आहे, ख़ैर ई ख़ैर आहे। वॾी महिरबानी। जी हाँ, अवां प्रोग्राम में एतिरियूं मस्तियूं छो कंदा आहियो? अरे बाबा मस्तियूं घटि कंदा करियो। मस्तियूं उन्हनि जे लाइ कंदा आहियूं छो जो दोस्त जेके न काफ़ी बोर थींदा आहिनि, सो तमामु घणा उन्हनि खे मसइला मसाइल उन्हनि जे दिमाग़ में हूंदा आहिनि, सो उन्हनि जा मसइला मसाइल दूरि करण जे लाइ सो कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि जो जेको मूड आहे मिज़ाज ज़बरदस्त थी वञे, ऐं उन्हनि जो मूड मिज़ाज ज़बरदस्त करण लाइ असांखे कुझु न कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कुझु न कुझु अहिड़ा मूड मिज़ाज खे बहितर करण वारा टोटका बि इस्तेमालु करणा पवंदा आहिनि। तव्हां बि बर्दाश्त कंदा कयो, ठीकु आहे। दरअसल ॻाल्हि इहा आहे त मूंखे ॾाढो साड़ ईंदो आहे। अल्लाह, साड़ न कंदा कयो न, ऐं अवां त एॾो शो न कंदा करियो। ज़रा अपनी स्पीड कम करो भाई। थैंक यू सो मच। ज़रा स्पीड कम कैसे करें? लतीफ़ो में लिखियो आहे, हिकु हम रात चंड खे गौर सां ॾिसी रहियो हो, कुझु देरि खां पोइ चवणु लॻो एतिरी देरि ताईं छो थो भरी? जॾहिं बिजली जो बिल ई ईंदई त वरी पाकिस्तान में भरण खां ई तोबा करे छॾींदे। हा हा हा, थैंक यू सो मच सिस्टर। अवां लिखियो आहे खोड़ सारी अवां ॻाल्हियूं लिखियूं आहिनि जेकी नोट करण जहिड़ियूं आहिनि। अवां लिखियो आहे साड़ बि थींदो आहे। साड़ तॾहिं थींदो आहे जॾहिं माण्हू पाण खे घटि सम्झंदो आहे ऐं ॿियनि खे वधीक सम्झंदो आहे। थैंक यू सो मच फ्रॉम कायनात खान, प्रे खान, सलाम ज़ारा बतूल, कदसिया बानो, गज़नफर बुखारी ऐं नजम गडानी खे बि सलाम। थैंक यू सो मच। ज़बरदस्त अखरनि वारा कायनात खान, प्रे खान, इनाम खान अवां शामिल न कयो आहे, छो भला? नाराज़गी आहे इनाम खान सां? तो सभिनी दोस्तनि खे यादि कंदा कयो। सो ओके, सो थैंक यू सो मच। अवां लिखियो आहे त मस्ती भरियो शो उन जे लाइ असीं कंदा आहियूं, जो काफ़ी दोस्त मस्ती खे पसंदि कंदा आहिनि, काफ़ी दोस्त अहिड़े मूड वारे खे शो खे पसंदि कंदा आहिनि त जीअं उन्हनि जो जेको मूड आहे ज़बरदस्त थी वञे। क्या करूं दर्द कम नहीं होता, मैं नहीं कह रहा, सहर अली बगा कहते हैं। ओके, मैसेज भी मोकिले सघो था असांखे जनाब 4471 ते। मैसेज मोकिलण जे लाइ सभ खां पहिरियां आसान तरीक़ो आहे त पाकिस्तान जो कहिड़ो शहर है जिथे बादशाही मस्जिद मौजूद है? पाकिस्तान का वो कौन सा शहर है जहाँ पर बादशाही मस्जिद मौजूद है? बताना है, जल्दी जल्दी मैसेज कर सकते हैं। मैसेज करने के लिए सबसे पहले AB लिखें, उसके बाद नाम लिखेंगे, गली मोहल्ले का नाम लिखेंगे, उसके बाद उस मैसेज को बना के संवार के सेंड करेंगे 4471 पर। जैसे कायनात खान ने ज़बरदस्त लेटर लिखा है, बड़े अच्छे अंदाज से, राइटिंग भी अच्छी है, फूल भरे, इसमें फूल भी लगे हुए हैं। सो आप अपने लेटर में या मैसेज में फूल भी सेंड कर सकते हैं, ठीक है? जनाब वन सगेन खुशामदी चवंदासीं जेके बि आहिनि समातूं असांजे साथ में शामिल। हाजी खान लाहौर खां ॿुधनि पिया, वॾी महिरबानी हाजी खान, अव्हांखे वेलकम चवंदासीं। घोटकी रेडियो अव्हां ॿुधो पिया, इंडस FM आहे जनाब, घोटकी जो स्टूडियो आहे, खुशामदीद। अॻे जनाब प्रोग्राम आहे गप टाइम जे सफ़र में मूंखे चवंदा आहिनि साजिद कोराई। ओके जनाब, मैसेज भी मोकिले सघो था 4471 ते। तरीक़ेकार बिल्कुलु आसान आहे। सभ खां पहिरियां AB लिखो, AB मतलब लाज़मी लिखंदो, AB खां बाद में ही अवां जो मैसेज मूंखे मिलंदो। ओके जनाब, सवाल ये है आज का कि
पाकिस्तान का वो कौन सा शहर है जहाँ पे बादशाही मस्जिद मौजूद है? और सानिया चन्ना ने मैसेज किया है कि मैसेज सबको लिखने आता है, कोई पूरी तरह लिखता है, कोई चेट कोई काट के लिखता है। इसका मतलब ये नहीं कि मुझे मौलाई लिखने नहीं आता। ज़रा ध्यान से लिखा करें, बंदा अगला क्या समझेगा। हमें तो ऐसा लगता है ना कि जो आधा मैसेज लिखता है तो उसको आधा कुछ नहीं आता। ज़रूर कुछ सही नमूने से लिखेंगे, देन हमें पता चल जाएगा ना कि आप लिखना क्या चाहती हैं। ओके, हाजी खान लाहौर खां बुधन पिया वरी मेहरबानी। दिल मुराद अब्बासी बुधन पिया फरहाम खान पर माहिर खां सजाद माहिर आहे ऐं मैनेजर आहे फ़कीर मोहम्मद अब्बासी, रियाज़ अली महर, सनाउल्ला जान, मोहम्मद मुराद अब्बासी भी हमारे दोस्तन में शामिल आहे। सो जनाब थैंक यू सो मच। हमारा जवाब लिखियो आहे लाहौर। थैंक यू सो मच दिल मुराद। एंड खादिम हुसैन गडानी फ्राम बिटाई नगर मोहल्ला घोटकी खां मां जवाब लिखियो आहे लाहौर। वॾी महिरबानी अवां असांखे यादि कंदा आहियो। गुड गुलबहार शर खां अली हसन शर अदास बादशाही मस्जिद इस्लामाबाद में आहे। सोचो थोड़ा। वॾी महिरबानी गुलबहार शर मां असांखे लिखंदा आहियो मैसेज। हमारी मुहबतनि जो चाहतुनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। ड्राइवर मोहम्मद हसन असांखे ॿुधनि पिया। वॾी महिरबानी मोहम्मद हसन। तबियत कीअं आहे? ॻोठ वारा पाड़ेवारा सभु ठीकु आहिनि? ब्रदर आहे जावेद अली ऐं दोस्त फ्रॉम ओल्ड सरहद खां असांखे ही मैसेज मिलियो आहे। वॾी महिरबानी जवाब मां लिखियो आहे जनाब लाहौर। वॾी महिरबानी सानिया चन्ना जो मैसेज। थैंक यू सो मच। अवां अगेन मैसेज कयो। गुड लखन खान खां असांजे शो में शामिल थियो आहे। मीर हसन लोलाई अवां लिखियो आहे जवाब कराची। रुस्तम लोलाई ऐं जनाब गुलशेर लोलाई ऐं सपन लोलाई। प्लीज़ प्ले मुमताज़ मौलाई। मुमताज़ मौलाई जनाब काफ़ी चक्कर शामिल कया, नेक्स्ट टाइम में शामिल कंदासीं। अच्छा छा हाल है? ज़मीर सांगड़ ॿुधनि पिया। ज़मीर संगड़, हाजी अल्ताफ़ संगड़ ऐं दोस्त आहे लालो घोटो। ओके जनाब थैंक यू सो मच। यादि कंदा आहियो गुलाम मुर्तज़ा संगड़ आहे, शौकत संगड़ आहे, गमदार खान संगड़ आहे, GM संगड़ आहे। प्लीज़ प्ले सॉन्ग सोना। थैंक यू सो मच। अवां असांखे यादि कयो आहे। सो मैसेज मोकिलण जे लाइ वॾी महिरबानी। सो जनाब मैसेज मोकिलींदा रहो, मुंहिंजा मैसेज प्रोग्राम में ज़रूरु कंदासीं शामिल। मुश्ताक शेख ॿुधनि पिया लेबेक टेलर्स घोटकी खां अनवराबाद खां असांखे जॉइन कयो आहे। सलाम साजिद भाई, योर शो इज़ वेरी बेस्ट, योर वॉइस इज़ द बेस्ट। माई सन्स मुंहिंजा पुट आहिनि इश्तियाक इखलाक एंड समल आफाक शेख। प्लीज़ प्ले निगत नाज़। जवाब अवां लिखियो आहे लाहौर। तो वॾी महिरबानी अवां असांखे यादि कंदा आहियो। गुड लखन खान लोलाई खां मुंहिंजो सेम मैसेज आहे। अली जोहर लोलाई, अच्छा अली गोहर लिखियो आहे, अवां अली जोहर लिखियो आहे, ख़बर नथी पए जे लिखियो आहे अवां। अली नवाज़ खान लोलाई आहे, मोहम्मद कासिम लोलाई आहे, असद अली लोलाई, रुस्तम अली लोलाई। प्लीज़ प्ले जलाल चांडियो। सो वॾी महिरबानी अवां असांखे मैसेज लिखियो। और ये ना मैसेज मोकिलींदा रहो, मुंहिंजा मैसेज प्रोग्राम में ज़रूरु कंदासीं शामिल। हिते ॻाल्हाईंदासीं जनाब। अवां दोस्तनि जा मैसेज भी अञा ताईं पेंडिंग में आहिनि। लिखियो आहे अवां जिसका ख्याल से लबों पे तबस्सुम छा जाए, जिसके ख्याल से लबों पे तबस्सुम छा जाए, हाय क्या आलम होगा अगर वो रूबरू आ जाए। ओके जनाब वंस अगेन खुशामदीद जेके भी आहिनि समातूं असांजे साथ में शामिल। सो प्रोग्राम आहे गप टाइम ऐं जनाब जेके भी समातूं आहिनि असांजे साथ में शामिल सभिनी दोस्तनि खे खुशामदीद चवंदासीं। मैसेज भी आहिनि असां वटि सभिनी दोस्तनि खे भली कार चवंदासीं। मुश्ताक शेख जो मैसेज असां शामिल करे चुकासीं। देर सवन वन भली वन अब्दुल अहद जोणे जो असांखे ॿुधनि पिया। अब्दुल अहद जानो वोट मार वालो उबाड़ो खां। आपका प्रोग्राम बहुत अच्छा है, आपका आंसर लिखा है ठट्ठा। सॉन्ग सुनाओ जलाल चांडियो का, ज़रूर सुनाएंगे। और बस ज़मीर खान असांखे ॿुधनि पिया घोटकी खां, जवाब लिखियो है ठट्ठा। ओके शाजिया बलोच ने मैसेज किया है। क्या बात है शाजिया सिस्टर, कैसी हैं, तबीयत ठीक है? साजिद भाई कैसे हो? शो बहुत अच्छा कर रहे हैं। और जावेद लगारी को आपने सलाम लिखे हैं। और सुमर मोरी खां अब्दुल गफार पिताफी जो मैसेज, जानी पिताफी प्यार मोहम्मद मलिक पठान खान पटके वारो।
गुलाम कादिर पिताफी सलीमान चाचड़ मोर पिताफी जवाब आहे लाहौर। हो क्या न थो तोखे मां मुड़ंदे कदे को न तू ज़िद ते चढ़ियो आहीं लहंदे कदे को न तू ज़िद ते चढ़ियो आहीं लहंदे कदे को न तू मुझूं ही दुआऊं थी दिल जूं सदाऊं थी दीदार जो पैसो आया मुंह जूं निगाहूं थी तोखा सिवा ना लहंदी अखिड़न जी वन भली वन। ओके विलेज सोनो पिताफी का साजिद भाई आपका ख्याल आपका क्या हाल है? बिल्कुल ठीक, आप सुनाएं। जमील अहमद पिताफी साथ में शामिल है। सूफी हलीम पिताफी, अब्दुल खालिक पिताफी, टैक्सी वारो तालिब पिताफी, नंडड़ो इमदाद पिताफी, सिंगार खान पिताफी वन भली जवाब लिखियो आहे ठठो। ओके थैंक यू सो मच याद कयो हुए अमन जो आखिर में जवाब ॿुधाईंदासीं त सही आहे गलत आहे। विलेज सोनो पिताफी का दर्जी कुर्बान पिताफी बादशाही मस्जिद लाहौर में आहे। वॾी मेहरबानी फ्रेंड्स प्यारो सुमरो इल्ताफ बोजदार वफा अब्दुल जवार पिताफी साजिद जानी प्लीज अहमद मुगल सुना दें। जरूर सुनाएंगे आपको, आप टेंशन ना लिया करें ना। दाद लगारी का उस्ताद बरकत लगारी आपका शो वेरी नाइस है, बादशाही मस्जिद लाहौर में है और हमारे दोस्त हैं पठान खान पटके वाला, नूर मोहम्मद खान और इसाक अली लगारी, दादन लगारी, मुश्ताक लगारी, छादन शरीफ वाला प्लीज फोटा जरदारी सुना दें। जरूर प्ले करेंगे, थैंक यू सो मच याद किया। देखे न चाहिए तू खुद को पायो थी आहे देखे। ओके मोहम्मद बिलाल खुश्क ने मैसेज किया, बहुत मेहरबानी आपका सेम मैसेज है और वजीर अली शाह सुनना चाहते हैं। हाँ सलाम मोहम्मद बख्श चाचड़ बड़ी मेहरबानी हमारे साथ याद कंदा आयो। ओके जनाब मैसेज असां वटि अञा पेंडिंग में आहिनि, सभिनी दोस्तनि खे शामिल कंदासीं जेके बि जनाब असांखे मैसेज कनि पिया। मैसेज करण खां पोइ इंतज़ार कनि पिया त उन्हनि जो मैसेज केॾी महिल शामिल थींदो। सो जनाब मैसेज मोकिलण जे लाइ सभ खां पहिरियां ए बी लिखो, स्पेस ॾियो, हुन खां बाद में लिखंदो पाकिस्तान जो बि कहिड़ो शहर जिथे बादशाही मस्जिद मौजूदु आहे और 4471 ते तव्हांखे मैसेज खे मोकिलणो आहे। विलेज दोस्त मोहम्मद चाचड़ खां अब्दुल शकूर चाचड़ असांजे साथ में शामिल है, बड़ी मेहरबानी अवां असांखे याद कंदा आहियो। आदम अली अहमद चाचड़ कोई भी सॉन्ग सुना दें, कोई तो जबरदस्त सॉन्ग हमारे पास मौजूद हैं, वो भी सभी आपको सुनाएंगे। बहादुर अली लुंडा असांखे ॿुधनि पिया वकाराबाद खां, थैंक यू सो मच बहादुर। दिलशेर जो सॉन्ग ॿुधणु चाहियो था, वरी मेहरबानी दिलशेर खे भी शामिल कंदासीं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर आली शेर शेख ॿुधनि पिया फ्रॉम सखर, जवाब मुंहिंजो लिखियो आहे लाहौर। सलाम टू गुलाम फरीद दायो फुलपोटो हैदर फुलपोटो गुलाम हैदर फुलपोटो नज़ीर मंगरियो पठान खान पटके वारो अली मदद महर आहे बख्श अली मिंगरा खे घणो सलाम। अच्छा गोरो महर भी आहे वंजे दोस्तन में शामिल, वरी मेहरबानी लाहौर खां अख्तियार अली भुट्टो ॿुधनि पिया, दोस्त अब्दुल सुभान भुट्टो, नज़ीर अहमद चाचड़, खलील अहमद एंड फारूक अहमद खे बि सलाम। यार मुश्की जिए मुझो यार मुश्की पूरन खां मां बस कई ओ मुश्की असा लगी दिल भई ओ जिए मुझो यार जिए मुझो यार मुश्की। ओके जनाब मैसेज भी शामिल कंदा हलंदासीं। लाहौर खां अख्तियार भुट्टो जो मैसेज शामिल करे छॾियोसीं। अस्सलाम वालेकुम सुभान अल्लाह सिंधी असांखे ॿुधनि पिया। होटल आहे स्टेशन रोड बस स्टॉप खानपुर महर खां शाहिद लगारी ॿुधनि पिया, दिलावर एहसान लाशारी इब्राहिम कोलाची इरशाद लगारी खे खोड़ सारा सलाम। मामा जो जवाब आहे लाहौर, बड़ी मेहरबानी। हेलो सर जवाब है लाहौर, आई एम फिरोज गुल गोला दयार अल्लाह यार से, बड़ी मेहरबानी आपने इतने दूर से हमें याद किया। मिस्त्री नबी बख्श बिट्टू सुमरो ने ज्वाइन किया। सर आपका शो अभी मैं सुन रहा हूँ जनाब इस्लामाबाद में, मारवी का कोई सॉन्ग प्ले कर दें। मौलाई मीर मोहम्मद सुमरो और हाजी बशीर बोजदार और खास सलाम प्यारो खान बुल्लो को। और जनाब थैंक यू सो मच अवां असांखे ज्वाइन कंदा आहियो, सो मोहब्बत मोकिलण जे लाइ तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं अवां सभिनी दोस्तनि जा।
चिट्टा चोला सीवे दर्जी नहीं भूलेगा ढोले दी मर्जी चिट्टा चोला सीवे दर्जी नहीं भूलेगा ढोले दी मर्जी नहीं भूलेगा ढोले दी मर्जी जे तू आके सुनावा ए जो लग गई लोरी नहीं भूलेगा ढोले दी मर्जी जे तू आके सुनावा ए जो लग गई लोरी दिल अंदर दिल पर जानी बाही तो भड़का गया दी दवा जा मार दुनाया जिगर पचका गया दी दवा जा मार दुनाया हर जिगर पचका गया जब बाबा दे विच खनके दिल वेख के धक धक धड़के सोने दी चूड़ियां सोने दी चूड़ी सोने दी चूड़ियां सोने दी चूड़ी सुहेला मीरानी रख मौला ते मेला मोहब्बत जाती दा मेला मोहब्बत जाती दा पक्का मुसविर दिल चवे थी अपना टाइम आएगा सखरवारा गौर सा बुद्धू तू मेहणवारा गौर सा बुद्धू तू दादू अवारा गौर सा बुद्धू तू लाड़काने वारा गौर सा बुद्धू तू मेलो छा खे चइबो आहे मेलो चइबो आहे जेके ॿ वञी ओके जनाब वेलकम बैक खुशामदीद चवंदासीं जेके बि आहिनि समातुन में शामिल सो जनाब प्रोग्राम आहे गप टाइम जे सफ़र में मूंखे चवंदा आहिनि साजिद खोराई अगरि अव्हां बि शो में शामिल थियणु चाहियो था तो 4471 ते मैसेज मोकिले सघो था अदाकार सोहेल भुट्टो ॿुधनि पिया थैंक यू सो मच सोहेल अव्हां असांखे ॿुधो पिया हाजन भुट्टो ऐं सॉन्ग ॿुधणु चाहियो था तौफ़ीक अब्बास जो जनाब चवंदा वही सारियम जिन खे से हली आया हबीब इंतज़ार हुयो जन जो सो हली आया करीब वहा लियाकत तुंहिंजा नसीब जो पिरी आया पंध करे थैंक यू सो मच लियाकत चारण असांखे ॿुधनि पिया जनाब थैंक यू सो मच लियाकत तव्हां असांखे ॿुधंदा आहियो पसंदि कंदा आहियो ऐं साजिद भाई अस्सलाम वालेकुम आई एम रफिया शेख फ्रॉम भिटाई कॉलोनी मीरपुर माथिलो से आपका प्रोग्राम बहुत अच्छा है तुझे चमड़ते हलवो और साईं अल्लाह पाक आपको खुश रखे ममताज मौलाई प्ले कर दे ममताज मौलाई हमारे शो में शामिल होते रहते हैं सो एक सॉन्ग हम आपको सुनाएंगे जनाब दिलशेर तीवनों की आवाज में जरूर पसंद आएगा और ये स्पेशली उन दोस्तों के लिए है जो जनाब सुनते हैं दिलशेर तीवनों को पसंद करते हैं दिलशेर तीवनों को एक जबरदस्त सॉन्ग इस सॉन्ग के बाद हम वापस आएंगे और कुछ मैसेज भी शामिल करेंगे रोज मिलन तो साईं दासी दासी रोज मिलन तो साईं दासी सिर की परवाह ना है दिल की दरिया हुआ है सिर की परवाह ना है दिल की दरिया हुआ है दिल सा गुलामी दी दासी रोज मिलन तो साईं दासी दासी रोज मिलन तो साईं दासी सिर की परवाह ना है दिल की दरिया हुआ है सिर की परवाह ना है दिल की दरिया हुआ है दिल सा गुलामी दी दासी रोज मिलन तो साईं दासी दासी शाम सुबह तो दे दासी ओके जनाब मैसेज भी शामिल कंदा हलंदासीं अदाकार सोहेल भुट्टो जो मैसेज थैंक यू सो मच जनाब हिते ॻाल्हाईंदासीं अवां दोस्तनि जे लाइ काफ़ी ॻाल्हियूं बि असां शामिल कंदा आहियूं जेके अव्हांखे तमामु घणियूं पसंदि अचे जनाब उत्तर आइलैंड में हिकु शख़्स खे पंहिंजे दोस्त जी गुम थियल मुंडी ॻोल्हींदे 500 साल क़दीमी सोन जा सिका मिली विया आहिनि जिन जी मालियत 1 लख पाउंड आहे ऐं आलमी ख़ाबरू इदारे मुताबिक़ 42 सालनि जे रिटायर जे दोस्त
अचानक मुंडी गुम थी वई, सो उन जी मुंडी जी ॻोल्हा जे दौरान उनखे 500 साल क़दीमी सोन जा 84 सिक्का हथ अची विया आहिनि। जनाब का शइ असांखे गुम थी वेंदी आहे, सो उनखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे उहा शइ असांखे न मिली सघंदी आहे, पर उन शइ जे बावजूद असांखे काफ़ी ॿियूं शयूं बि मिली वेंदियूं आहिनि। सो हिकु सुठी ॻाल्हि आहे जनाब, जॾहिं असांखे हिकिड़ी शइ असांखे नथी मिले, सो उन जे बदिले में असांखे काफ़ी ॿियूं शयूं बि मिली वेंदियूं आहिनि। तो हिन दोस्त खे 500 साल क़दीमी सोन जा 84 सिक्का मिलिया आहिनि। उन्हनि सिक्कनि ते बादशाह हेरी जी दौर जी तारीख़ दर्ज हुई। माहिरनि जो चवणु आहे त सोन जा सिक्का 1 लख पाउंड जी मालियत जा आहिनि। रिटायर्ड सिक्कनि मिलण खां पोइ गे बि मदद करार ॾींदे ख़ुशी जो इज़हार कयो आहे। हिन जो त ईअं महसूस थी रहियो त ॼण असांजी लॉटरी निकिरी आई आहे। माण्हू ईअं सोचींदो जॾहिं हुनखे का शइ मिलंदी आहे, अचानक मिलंदी आहे, एतिरा पैसा मिलनि, 1 लख पाउंड, त माण्हू त ख़ुशि थींदो न। ओके जनाब, ईंदासीं रोज़ मिलण तो साईंदासीं। जेके बि समातूं आहिनि असांजे साथ में शामिल सभिनी दोस्तनि खे ख़ुशामदीद चवंदासीं। ऐं जनाब जानू मोगल असांखे ॿुधनि पिया, मुंहिंजो जवाबु आहे सरतौला खान का कोई सॉन्ग सुना दें, बेवफा तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है। बड़े सैड सॉन्ग सुनते हैं जनाब। ओके वेलकम बैक, ख़ुशामदीद। जेके बि आहिनि समातूं असांजे साथ में शामिल, प्रोग्राम आहे गप टाइम। गप टाइम जे सफ़र में जनाब मूंखे चवंदा आहिनि साजिद कोराई। जनाब अगर अवां भी मैसेज मोकिलण चाहो तो 4471 ते मैसेज मोकिले सघो था। जनाब मैसेज मोकिलण जे लाइ सब खां पहिरियां AB लिखो, स्पेस ॾियो, उन खां बाद में लिखंदो जनाब पाकिस्तान जो वो कहिड़ो शहर जिथे बादशाही मस्जिद मौजूद आहे। तो उन सवाल जो सही जवाब असांखे लिखी माणियो 4471 ते। ओके, बात करेंगे इम्तिहान के दिनों में तलबा बड़े तनाव का शिकार हो जाते हैं और उसे तनाव को कम करने के लिए माहिरीन बेशुमार तरीके भी बताते रहते हैं, जिसमें पालतू जानवर के साथ वक्त गुजारना और योगा शामिल करना भी मौजूद है। उन तमाम तरीकों के बारे में हम पहले सुन चुके होंगे, लेकिन यूनिवर्सिटी ने इम्तिहान के दिनों में तलबा के तनाव कम करने के लिए एक अजीब और गरीब तरीका बनाया है। नीदरलैंड के कदीम शहर नजकीन में एक यूनिवर्सिटी ने इम्तिहान के दौरान तलबा को अंदर बड़ी तकलीफ में देखा कि जब उनके एग्जाम होते हैं, पेपर होते हैं, इम्तिहान होते हैं, तो बड़े गुस्सा आता है उनका कि हम इम्तिहानों से कैसे जो है अच्छे नंबर से हासिल कर सकते हैं, कैसे हम पास कर सकते हैं। उनकी स्ट्रेस को दूर करने के लिए एक तरीका बताया है कि
एक खुली कब्र तैयार की गई जो कि इम्तिहान के दिनों में तनाव को कैफियत को कम करने के लिए बनाई गई है। यूनिवर्सिटी के बेशुमार तलबा और तलबात यहाँ जाने की ख्वाहिशमंद होते हैं। इस कब्र के अंदर एक मुख्तसर पैगाम मौजूद है, अजीब रहना भी लिखा हुआ है। और यूनिवर्सिटी में ज़ेर तालीम को कहना है कि ये प्रोजेक्ट यूनिवर्सिटी में इतना मकबूल है कि इंतज़ामिया को यहाँ जाने वालों का नाम वेटिंग लिस्ट में यानी इंतजार करने की फेहरिस्त में डाला जाता है, क्योंकि ख्वाहिशमंद तलबा का तादाद काफी ज्यादा होता है। और एक तालिब इल्म का कहना था कि मैं और मेरा एक दोस्त उसकी खुली कब्र अगले हफ्ते जाने वाले थे, मगर हमें ये बात मालूम हुई कि यहाँ जाने के लिए पहले ही बहुत लोग ने अपना नाम वेटिंग लिस्ट में लिखवा रखा है। तो जनाब, एग्जाम पेपर जब आते हैं तो बंदा उससे पहले तैयारी करे तो पेपर अच्छे नमूने से हासिल कर सकता है, अच्छे नंबर हासिल कर सकता है। अगर आप पेपर की तैयारी करेंगे उसी रात जब पेपर होने वाला है सुबह को, तो उसी रात को तैयारी करेंगे तो आपका पेपर अच्छा नहीं होगा, सुबह को आप फेल भी हो सकते हैं। तो फेल होने से बेहतर है कि बंदा अच्छे नमूने से तैयारी कर ले। हमारे पास बहुत सारे दिन होते हैं और उस दिनों में हम तैयारी करेंगे दिन कामयाबी भी पा सकते हैं, अच्छे नंबरों से पास भी हो सकते हैं। बिल्लियां बिल्लियां अखां जिन्ना अखां नू मैं तक्का, तू साथ गौर नहीं करदी मैं रोज ही नजरां रखां। बुल गुलाबी नैन शराबी, बुल गुलाबी नैन शराबी दिल ते मार दे सट्टा। बिल्लियां बिल्लियां अखां वालियां ठोडी उत्ते तिलनी भावें लख चरा ले तरले एक बारी सानू मिलनी। कन्ना विच वालियां ठोडी उत्ते तिलनी भावें लख चरा ले तरले एक बारी सानू मिलनी। हल वस जना मेरे अजी आशिक सूट पावे लख लख दा बिल्लो सब खेल तेरी अख दा बिल्लो। माणक तेनू तकदा है नहीं अकदा है नहीं अकदा। दिल च बसाला है नी सीने नाल लाला है, सीने नाल लाला है नी दिल च बसाला तेनू साब साब के रखा। बिल्लियां बिल्लियां अखां बिल्लियां बिल्लियां ओके जनाब, बिग दफो बियर वेलकम चंदासी खुशामदी चंदासी जेके भी आहिन समातू असांजे साथ में शामिल। रिहाना रानी जो जबरदस्त सॉन्ग शामिल कयो आहे जनाब, हम सभिनी दोस्तनि जे लाइ, ख़ासि तौर ते उन दोस्तनि जे लाइ जेके रिहाना रानी जो आवाज़ पसंद कंदा आहिनि। अदाकार सोहेल भुट्टो जी जबरदस्त काफ़ी मैसेज आया आहिनि, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम, सुभान अल्लाह। सिंधी असांखे ॿुधनि पिया होटल स्टेशन खां, थैंक यू सो मच। खानपुर घोटकी खां शाहिद लगारी, वॾी महिरबानी। दिलावर इसान लाशारी, इब्राहिम कोलाची, अरशद लगारी, थैंक यू सो मच। हम असांखे यादि कंदा आहियो। इल्ताफ़ असांखे ॿुधनि पिया लाहौर खां, इल्ताफ़ थैंक यू सो मच। ऐं शाज़िया पठान ॿुधनि पियूं घोटकी खां, थैंक यू सो मच सिस्टर। हम असांखे जॉइन कंदा आहियो। घोटकी वारा बि असांखे ॿुधंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि, उन्हनि जी मोहबत आहे। हथ मथे कर दिल ही घुरे दिल रींदस मां पंहिंजी अॼु धमाका करे। चवंदो भी रहंदस मां कॾहिं न सजण के कुझु चवंदस मां।
सतेज चवंदो बिही रह दस मां कॾहिं न सजण के कुझु चवंदस मां पर हिकिड़ी गुज़ारिश आहे नंढड़ी पर हिकिड़ी गुज़ारिश आहे नंढड़ी उहो मुंहिंजो जानी पल बि न थींदो परे अलाह थींदो परे केरु आहे हथ मथे करे दिल ही घुरे दिल ॾींदसि मां पंहिंजी अॼु धमाका करे केरु आहे हथ मथे करे दिल ही घुरे दिल ॾींदसि मां पंहिंजी अॼु धमाका करे महल न मारियूं कखड़ा भला हिन सच हुजे सजण जा ॾुखड़ा भला हिन महल न मारियूं कखड़ा भला हिन सच हुजे सजण जा ॾुखड़ा भला हिन पर हिकिड़ी गुज़ारिश आहे नंढड़ी पर हिकिड़ी गुज़ारिश आहे नंढड़ी उहो मुंहिंजो जानी पल बि न थींदो परे अलाह थींदो परे केरु आहे हथ मथे करे दिल ही घुरे दिल ॾींदसि मां पंहिंजी अॼु धमाका करे केरु आहे हथ मथे करे दिल ही घुरे दिल ॾींदसि मां पंहिंजी अॼु धमाका करे ओके जनाब, आज सवाल हमने पूछा था कि पाकिस्तान का वो कौन सा शहर है जहाँ पे बादशाही मस्जिद मौजूद है। तो सही जवाब आपसे शेयर करते हैं क्योंकि वक्त आ गया है कि हम आपको सही जवाब भी बता दें। काफी दोस्तों ने सही जवाब दिए और काफी दोस्त नाकाम रहे। ना बादशाही मस्जिद लाहौर में मौजूद है और बहुत सारे लोग कराची बता रहे थे, सियालकोट बता रहे थे। जरा सोचिए करें, सोचें, उसके बाद ठट्ठा बता रहे थे। हमारी कोशिश होती है कि पाकिस्तान के जो भी शहर हैं, पाकिस्तान की कुछ ऐसी चीजें हैं जिनके बारे में हम आपको बता सकें। तो इसलिए हम ऐसा सवाल रखते हैं ताकि आपकी जो इल्म है उसमें इजाफा हो जाए और आपको पता चल सके कि पाकिस्तान की बादशाही मस्जिद कहाँ है और कहाँ पे मौजूद है। लास्ट टाइम मैंने पूछा कि पाकिस्तान का वो कौन सा शहर है जहाँ पे रोशनियों का हम शहर कहते हैं, तो वो कराची है। और होप को आपको अच्छा शो लगा होगा। अगर अच्छा नहीं लगा तो इट्स ओके, इंशाल्लाह आने वाले हफ्ते में हम आपको अच्छा शो करके दिखाएंगे। तो जनाब जाते जाते आपको यही कहेंगे कि आप जहाँ रहे अपनों के साथ रहें। और कुछ मैसेज भी हम देखते हैं कि किस किस ने याद किया। और इसके अलावा अस्सलाम वालेकुम लिखा है साजिद भाई, रफिया शेख फराम भिटाई कॉलोनी मीरपुर माथेलो। रफिया थैंक यू सो मच, आपने हमें ज्वाइन किया मीरपुर से। आपका प्रोग्राम बहुत अच्छा है और अल्लाह साईं आपको खुश रखे। मुमताज़ मौलाई सुनना चाहती हैं। सो मुमताज़ मौलाई आई थिंक हम बहुत बार प्ले कर चुके हैं। मिस्त्री नबी वक्त मिट्टू सुमरो ने ज्वाइन किया। आपकी मोहब्बतों का, चाहतों का बहुत शुक्रिया, आप हमें ज्वाइन करते हैं। आपके दोस्त हैं जनाब मौलाई मीर मोहम्मद सुमरो, हाजी बशीर बोजदार और कासलाम प्यारो खान बुल्लो। फिरोज गुल ने मैसेज किया, बहुत मेहरबानी। फिरोज गुल, तबीयत ठीक है ना? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, थैंक यू सो मच, आपका मैसेज शामिल कर दिया। अख्तियार भुट्टो ने मैसेज किया, अब्दुल सुभान भुट्टो, नज़ीर अहमद चाचर, थैंक यू सो मच। अमां खे याद कंदा आयो, मोहब्बत मोकलण जे लाइ वॾी मेहरबानी। She's मेरी सोनी है, she doesn't need no Gucci, no LV the bag. Pretty lady, you're अपना ही swag, मेरी सोनी है। और फारूक अहमद भुट्टो के भी सलाम लिखे हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर अली शेर शेख उदन पे फ्रॉम सखर का जवाब वहाँ जो है लाहौर। सो हमारा जवाब बिल्कुल ठीक आया हुआ है। जवाब ऑलरेडी अनाउंस कर चुका हूँ। हैदर फुलपोटो, नज़ीर मंगरियो, पठान खान पटके वारो, अली मदद माहिर आए, बख्श अली मिंगरा, जनाब गोरो माहर के सलाम, बड़ी मेहरबानी असां खे मैसेज कंदा आयो।
लाके आपा रख दे सारी चर्च साडे प्यार आखिर में कमरदीन मलिक असांखे बदन पिया कोटकी खां आंसर लिखियो आहे लाहौर तो मुंहिंजो जवाब बिल्कुल ठीक आहे वरी मेहरबानी याद करण जे लाइ हुन जदों तक जिंदगानी तेरी अखां तो डिगण वाली बानी तैनू मेरी सौ ਜਦੋਂ ਨੱਚ ਕੇ ਮੇਰੇ ਕੋਲ ਆਵੇ ਸਾਰੇ ਮੁੰਡਿਆਂ ਦੇ ਸੀਨੇ ਅਗਲਾਵੇ ਉਹਨੂੰ ਵੇਖਿਆ ਸਬਰ ਨਾ ਆਵੇ ਉਹਨੂੰ ਸਾਰੇ ਤੱਕਦੇ ਉਹਦੇ ਹੁਸਨ ਦੇ ਜੱਗ ਉੱਤੇ ਚਰਚੇ ਮੁੰਡੇ ਫਿਰਦੇ ਕਰਨ ਨੂੰ ਖਰਚੇ ਮੈਂ ਵੀ ਗੂਗਲ ਤੇ ਕੀਤੀ ਉਹਦੀ ਸਰਚ ਉਹਨੂੰ ਸਾਰੇ ਤੱਕਦੇ ਮੈਨੂੰ ਪਤਾ ਤੇਰੇ ਦਿਲ ਵਿੱਚ ਕੀ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਸਾਡੀ ਸਮਝ ਹੀ ਨਹੀਂ ਮੈਂ ਜਾਣਦਾ ਬੇਬੀ ਤੂੰ ਜਾਣਦੀ ਮੈਂ ਤੇਰਾ ਤੂੰ ਮੇਰੇ ਲਈ ਤੇ ਸਾਰੇ ਤੱਕਦੇ ਅਸੀਂ ਨੱਚਦੇ ਤੇ ਸਾਰੇ ਤੱਕਦੇ ਜੋ ਅਸੀਂ ਨੱਚਦੇ ओके जनाब ये था आज का शो होप कि आपने ज़रूर एंजॉय किया होगा इंशाल्लाह आने वाले हफ्ते जैसे कि मंगल के दिन मेरा शो चलता है तो आप लोगों ने मेरा इंतज़ार करना है। सो जाते जाते आपको यही कहेंगे कि आप जहाँ रहें अपनों के साथ रहें हमेशा हंसते मुस्कुराते रहा करें और उन दोस्तों को ज़रूर याद करें जिनके लिए आपका जो लोग आपका इंतज़ार करते हैं हमेशा आपका ही इंतज़ार करते रहते हैं और जो लोग आपसे खफा हैं उनको मना लें। तो जाते जाते आपको कहेंगे अल्लाह हाफिज़ खुदा हाफिज़ पाकिस्तान जिंदाबाद। काला चश्मा